मां सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई। सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई। शीतल खीर मल्हाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 रेडियो न्यूज़ है यहाँ वजीर उन्नड़ चेयरमैन ह्यूमन राइट्स जस्ट एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी ॾुखे वक़्त में सिंध वासियुनि सां खुलो खुले में मिलाए बीठल मुसलसिल अॼु ॿिए ॾींहुं बि सकरन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ग़रीब मिस्किननि ताईं राशन पहुचाइण जो सिलसिलो जारी सारी। जॾहिं त डायरेक्टर ह्यूमन राइट्स हेल्थ सपोर्ट प्रोग्राम बिलाल मला, सोशल वर्कर सदर गुल मोहम्मद कीरियो, ज़मीर उन्नड़, विजय कुमार, लुकमान चौहान, हाकिम जमाली, अब्दुल वाहिद लाशारी, वज़ीर उन्नड़ ऐं ॿियनि गॾिजी घर घर वञी मिस्किननि ताईं राशन पहुचायो। HR JD न्यूज़ में फिलहाल एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JD न्यूज़।